नाज़िम नुसरत फिरोज जी दहशतगर्दी टोड़ अदालत अगूणो वफाकी वज़ीर गुलाम मुर्तज़ा जतोई ऐं संदसि भाउ अगूणे सूबाई वज़ीर मसरूर खान जतोई खिलाफ 3 केसनि जी ॿुधणी 2 डिसंबर ताईं मुलतवी करे छॾी आहे। वधीक तफ़सील मालूम कंदा महबूब करोड़ो खान जी। महबूब, छा तफ़सील आहे? जी बिल्कुल अगूणो वफ़ाकी वज़ीर गुलाम मुर्तज़ा जतोई ऐं संदसि भाउ मसरूर खान जतोई अॼु नौशरफ फिरोज जे सेशन जज जी अदालत में पेश थिया आहिनि। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त ATC कोर्ट जो जेको जज आहे उहो मुक़ररु न थियण सबबि उते पेश थिया, जिते अॼु वर्क सस्पेंड हुजण जे करे दादू जो अमीनाणी थाणे ते दाख़िल जेको चुरिच वारो केस हो ऐं उन खां अलावा मोरे में उगोड़नि जा 2 केस ॿिन्ही जेको आहे 3 केसनि जी जेको ॿुधणियूं मुलतवी कयूं वियूं आहिनि 2 डिसंबर ताईं। मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त उन खां पोइ पंहिंजो गुलाम मुर्तज़ा जतोई ऐं संदसि भाउ रवाना थी विया आहिनि। जी महबूब, तफ़सील ॾियण जे लाइ महिरबानी।